पाकिस्तान स्टील मिल जे मुलाज़िमनि खे 6 महीननि खां पघारूं न मिलण जे ख़िलाफ़ अॼु अलामती बुख हड़ताल शुरू करे ॾिनी आहे। हीअ हड़ताल ट्रेड यूनियन अलायंस जे तरफ़ खां शुरू कई वई आहे, जंहिं जो सदर शौकत कुराई पिणु हिसो वरितो। पाकिस्तान स्टील मिल काफ़ी अरसे खां पघारूं ॾियण में नाकाम आई आहे। 6 महीननि जूं पघारूं रहियल आहिनि। स्टील इंतिज़ामिया 6 महीननि खां पोइ बि 2 महीननि जूं पघारूं ॾिए थी। ट्रेड यूनियन अलायंस जे सदर शौकत कुराई चयो आहे त हीअ अलामती बुख हड़ताल तेसिताईं जारी रहंदी जेसि ताईं पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। हिन अलामती बुख हड़ताल में सभई मज़दूर शामिल थिया। शौकत कुराई ऐं ॿियनि अॻुवाणनि मज़दूरनि खे ख़िताब कंदे चयो त हुकूमत पाकिस्तान सुप्रीम कोर्ट को बि सो मोटो नोटिस नथी वठे। पकोड़नि जे ते सो मोटो एक्शन वठे थी, पर हिते 12,000 मज़दूर बुख ऐं बुरे हाल में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। केर बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। हुकूमत बिल्कुलु ख़ामोश आहे। ॿिए तरफ़ मज़दूरनि खे बेरोज़गार करण जूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि ऐं 30 साल लीज़ ते ॾियण जे लाइ स्टील मिल खे जूं तयारियूं बि शुरू करे ॾिनियूं वयूं आहिनि। 30 साल जी लीज़ वारी कोशिश खे नाकाम बणाईंदासूं ऐं उन जे लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। जेसि ताईं असांखे हक़ नथा मिलनि त हीअ जिदोजहद जारी रहंदी। हिन कैंप में हज़ारे मज़दूरनि शिरकत कई।